टंडेले यारवे जो सिरंजे भट्टे ते कम कंदड़ नौजवान आपघात करे चुको आहे। ॻोठ बचल मगरियो में सिरंजे भट्टे ते कम कंदड़ नौजवान आपघात करे चुको आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कई पिया। भी वरी जे अमीन बिजली जे तारनि में हथ विझी जिंदगी जो अंत आंदो। नौजवान खे बचाईंदे संदसि मामो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ख़बर वासा शेयर कई पिया। टंडेले यारवे जो सिरंजे भट्टे ते कम कंदड़ नौजवान आपघात करे चुको आहे। ॻोठ बचल मगरियो में सिरंजे भट्टे ते कम कंदड़ नौजवान आपघात करे चुको आहे। 20 वरीह जे अमीन बिजली जे तारनि में हथ विझी जिंदगी जो अंत आंदो। नौजवान खे बचाईंदे संदसि मामो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ख़बर वास शेयर कई पिया। टंडेले यारवे जो सिरंजे भट्टे ते कम कंदड़ नौजवान आपघात करे चुको आहे। ॻोठ बचल मगरियो में सिरंजे भट्टे ते कम कंदड़ नौजवान आपघात करे चुको। 20 वरीह जे अमीन बिजली जे तारनि में हथ विझी जिंदगी जो अंत आंदो। नौजवान खे बचाईंदे संदसि मामो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कई पिया। टंडेले यारवे जो सिरंजे भट्टे ते कम कंदड़ नौजवान आपघात करे चुको आहे। ॻोठ बचल मगरियो में सिरंजे भट्टे ते कम कंदड़ नौजवान आपघात करे चुको आहे। 20 वरीह जे अमीन बिजली जे तारनि में हथ विझी जिंदगी जो अंत आंदो। नौजवान खे बचाईंदे संदसि मामो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। एक फिर भी रवा के आगे कंदासीं। टंडेले यारवे जो सिरंजे भट्टे ते कम कंदड़ नौजवान आपघात करे चुको आहे। ॻोठ बचल मगरियो में सिरंजे भट्टे ते कम कंदड़ नौजवान आपघात करे चुको आहे। 20 वरीह जे अमीन बिजली जे तारनि में हथ विझी जिंदगी जो अंत आंदो। नौजवान खे बचाईंदे संदसि मामो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ख़बर वासा शेयर कई पिया। टंडेले यारवे जो सिरंजे भट्टे ते कम कंदड़ नौजवान आपघात करे चुको आहे। ॻोठ बचल मगरियो में सिरंजे भट्टे ते कम कंदड़ नौजवान आपघात करे चुको। 20 वरीह जे अमीन बिजली जे तारनि में हथ विझी जिंदगी जो अंत आंदो। नौजवान खे बचाईंदे संदसि मामो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कई पिया। टंडेले यारवे जो सिरंजे भट्टे ते कम कंदड़ नौजवान आपघात करे चुको आहे। तफ़सील मां कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर GMP ताफ़ी खां। जी GMP ताफ़ी आगाह कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदुमि। ॻोठ बचल मगरियो में सिरंजे भट्टे ते कम कंदड़ मज़दूर 20 सालनि जो नौजवान अमीन ओॾे लाइट जे 11,000 वोल्ट जे तारनि में हथ विझी ख़ुदकुशी करे छॾी। जॾहिं त संदसि मामो नवी रोड भाणेजे खे बचाइण लाइ 11,000 वोल्टेज ते पोल ते चढ़ी वियो। मामो बि सख़्तु ज़ख़्मी थी वियो, जंहिंखे सिविल अस्पताल टंडोला पहुचायो वियो। जी महिरबानी GM तफ़सील ॾियण जे लाइ।